नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी नेपरा कराची में कलाकनि जा कलाक बिजली जी लोड शेडिंग वारनि शिकायतुनि ते नोटिस वठी छॾियो आहे ऐं के इलेक्ट्रिक खे ख़त लिखी चयो आहे त नेपरा खे कराची में डिघी लोड शेडिंग बाबति वॾे अंग में शिकायतूं मिलियूं आहिनि। केतिरनि इलाइक़नि में त बिजली जी बंदिश 12 खां 14 कलाकनि खां वधी वई आहे, जॾहिं त लोड शेडिंग जूं इनफरादी शिकायतूं 2.5 खां 3 कलाकनि जी बंदिश जूं बि रिपोर्ट थियूं आहिनि। नेपरा मूजिबि सख़्त गर्मी जी लहर में डिघी लोड शेडिंग शहरनि लाइ मुश्किल बणिजी वई आहे ऐं लोड शेडिंग कारोबारी सरगर्मियुनि ऐं मईशत ते बि नाकारी असर विझी रही आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी नेपरा कराची में कलाकनि जा कलाक बिजली बंदि रहण जो नोटिस वठी छॾियो आहे ऐं लोड शेडिंग वारी शिकायतुनि ते नोटिस वठंदे के इलेक्ट्रिक खे ख़त लिखी चयो आहे त नेपरा खे कराची में डिघी लोड शेडिंग बाबति वॾे अंग में शिकायतूं मिलियूं आहिनि। केतिरनि इलाइक़नि में त बिजली जी बंदिश 12 कलाकनि खां बि वधी वई आहे, जॾहिं त लोड शेडिंग जूं इनफरादी शिकायतूं 2.5 खां 3 कलाकनि जी बंदिश जूं बि रिपोर्ट थियूं आहिनि। नेपरा मूजिबि सख़्त गर्मी जी लहर में डिघी लोड शेडिंग शहरनि लाइ मुश्किल बणिजी वई आहे ऐं लोड शेडिंग कारोबारी सरगर्मियुनि ऐं मईशत ते बि नाकारी असर विझी रही आहे।